सेवन का ख़बर शामिल कई पिया त अलका रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सॼी दुनिया जियां सेवन तालके में भी जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जलसा रैलियूं मुनक़िद कयूं पयूं वञनि। अहिड़ी तरह अॼु 4 अक्टूबर 2023 बरोज़ अरबाते गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पक्का चना में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में हिकु नंढड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान पाक जे तिलावत सां कई वई। जश्न ईद मिलाद नबी जे प्रोग्राम में ख़ुसूसी खिताब साईं मोहम्मद इब्राहिम कटवर साईं हिन प्रोग्राम में आयल उस्ताद साहिबान ऐं महिमान साहिबान ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पक्का चना जे शागिर्दनि खे खिताब कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी नबी आहे। असां मुसलमाननि खे घुर्जे त हुज़ूर जिन जे ॾिनल पैगाम ते अमल करियूं, हुज़ूर जिन जी ॾसियल राह ते हलूं, क़ुरान पाक जो विर्द कयूं। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण यतीमनि जा यार हूंदा हुआ, ग़रीबनि जी मदद कंदा हुआ। असां मुसलमाननि खे बि घुर्जे त असां मथे ॾसियल ॻाल्हियुनि ते अमल कयूं। इन प्रोग्राम जे आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई।